नाज़रीन ॿिए पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त पाक चीन सरहद आरज़ी तौर खोलण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। सरहद 15 खां 25 डिसंबर ताईं खोली वेंदी। वॾी वज़ारत सरहद खोलण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त पाक चीन सरहद आरज़ी तौर खोलण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। सरहद 15 खां 25 डिसंबर ताईं खोली वेंदी। वॾी वज़ारत सरहद खोलण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे पाक चीन सरहद आरज़ी तौर खोलण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। सरहद 15 खां 25 डिसंबर ताईं खोली वेंदी। वॾी वज़ारत सरहद खोलण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नाज़रीन असां ज़िक्र करे रहिया आहियूं त पाक चीन सरहद आरज़ी तौर खोलण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। सरहद 15 खां 25 डिसंबर ताईं खोली वेंदी। वॾी वज़ारत सरहद खोलण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। हिकु दफ़ो ॿीहर अवांखे अपडेट कंदा हलूं त पाक चीन सरहद आरज़ी तौर खोलण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। सरहद 15 खां 25 डिसंबर ताईं खोली वेंदी। वॾी वज़ारत सरहद खोलण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे।